करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत। आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद। अॼु 3 मई 2025। मुंहिंजो मौज़ू आहे तोज़ी अल फ़ुरक़ान, याने क़ुरान शरीफ़ जो ॿियो नालो आहे फ़ुरक़ान, माना फ़र्क़ु करे थो शयुनि में। अॼु मां इन ते ॻाल्हाईंदुसि, लेकिन इन खां अॻु में ई मूं वटि क़ुरान शरीफ़ अरबी वारो पियो आहे, छाकाणि त हीअ ज़िंदा किताबु आहे। मां इन खे विचां खोलियां थो त ॾिसां अॼु अलाह साईं का अहिड़ी आयत ॾेखारे थो जेका तव्हां ऐं असांजे लाइ अॼोके मौज़ूअ लाइ। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह साईं फरमाए थो त लईस अलल ज़ुफ़ा वला अलल मर्दा। चए थो त अलाह साईं फरमाए थो त जेके अलाह जे रस्ते में दीन में कमु कोन था कनि, जिहाद नथा कनि, क़ुरान माण्हुनि ताईं नथा पहुचाइनि, त उन में हिकिड़ा पोहिड़ा थी था वञनि। हो अला मर्दा या सफ़ा मरीज़ आहिनि। वला अलल्लज़ीन ला यजदून मा युनफ़िक़ून हरजुन, या सफ़ा मिसकीन आहिनि जो सफ़र जो ख़र्च भरे नथा सघनि। इज़ा नसऊ लिल्लाहि व रसूलिही, त पोइ पंहिंजे घर में ई अलाह ऐं अलाह जे रसूल जी तबलीग करे माण्हुनि खे ॿुधाइनि। मालल मोहसिनीन में सबील, अहिड़नि भलारनि जी का पकड़ कान थींदी। अल्लाहु गफ़ूर रहीम। चवण जो मक़सदु आहे त तव्हांखे अलाह जे हिन दीन जी तबलीग करणी आहे। नथा निकिरी सघो त पाड़े में कयो। तंहिंजे करे इन पढ़ण खां पोइ अॼु असीं क़ुरान शरीफ़ ते अचूं था। हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे जंहिंजो नालो फ़ुरक़ान आहे, उन में रब साईं फरमाए थो आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाज़ा बसाइरु लिन्नास, माना ही क़ुरान शरीफ़ चिट्टो दलील आहे, चिटी माना आहे माण्हुनि जे वास्ते। हुदऊं, हिन में डायरेक्शन ॾिनल आहे, हिदायत जो रस्तो ॾिनो आहे। ऐं रहमतुन, ऐं हिन में रहमत आहे लिक़ौमी यूक़िनून, उन्हनि खे जंहिंखे यकीन आहे हिते अलाह जो किताबु अलाह हिन मां ॻाल्हाए थो। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो तबारकल्लज़ी, चए थो अलाह जी एॾी बरकत आहे तव्हांजे मथां, अलाह जी बरकत वारी ज़ात आहे। नज़ल फ़ुरक़ान अला अब्दी, जो इहो पंहिंजे बाने ते क़ुरान नाज़िल कयो अथव जेको फ़र्क़ु थो करे शयुनि में। लियकून लिल आलमीन नज़ीरा, इन लाइ नाज़िल कयो अथई त हीउ क़ुरान हिंदुनि ताईं बि पहुचायो, दुनिया जे हर कुंड कुड़छ ते पहुचायो। ज़ाहिर आहे त तव्हांखे उन ॿोलीअ में पहुचाइण जेका ॿोली ॼाणे थी। चीनियुनि ॾे तव्हां चाइना में मोकिलींदव उनजो तर्जुमो करे, त सॼे आलम ताईं हीउ क़ुरान पहुचाइणो आहे। हाणे सोशल मीडिया जे रस्ते हीउ क़ुरान घर घर में पहुचणु शुरू थी वियो आहे। ऐं असांजो कमु आहे त इन्हीअ खे यूज़ करे असां जहान वारनि खे हीउ क़ुरान पहुचायूं त अलाह छा आहे, असांखे पैदा छो कयो अथई। रब साईं फरमाए थो तव्हांखे हुननि खे छा ॿुधाइणो आहे। चवणो आहे अल्लज़ी लहू मुल्क समावात वल अर्द, त हीअ जेका ज़मीन आसमान ऐं यूनिवर्स आहे इहो अलाह जो आहे, उनजो बादशाह रब आहे। वलम यतख़िज़ वलदऊं, ऐं अलाह खे न को पुटु आहे, न ज़ाल आहे, न पीउ आहे, न ॾाॾो आहे, न पोटो आहे। वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क, ऐं हिन सॼी क्रिएशन खे क़ाइमु करण लाइ हुनजी कंहिं बि सपोर्ट कान कई आहे, केरु कोन हो। जॾहिं अलाह हो त हिन धरतीअ ते छा काइनात बि कान हुई। अलाह हो त उन वक़्तु ज़मीन बि कान हुई, इंसान बि कोन, फ़रिश्ता बि कोन, रसूल बि कोन, केरु कोन हो। तंहिंजे करे अलाह साईं जॾहिं शयूं ठाहियूं त हुनजो केरु बि पार्टनर कोन हो। उहा ख़लक़ कुल शयुनि, ऐं हर शइ अलाह पैदा। ॾिसो मां माना बि तव्हांखे ॾेखारियां पियो थो। अॼुकल्ह हाणे मां इहो सिस्टम शुरू कया, माना पाण ॾिसो। उहा ख़लक़ कुल शयुनि, हर शइ खे हुन पाण पैदा कयो आहे। फ़क़दरु तक़दीर आहे, लेकिन इन शयूं थोक में कोन ठाहियो अथई। हर शइ खे प्रॉपर डिज़ाइन कयो अथई। मख कीअं उॾामंदी, या पर जी डिज़ाइन कीअं थींदी, माकोड़ो कीअं थो हले, इंसानु कीअं थो हले, पखी कीअं थो हले,
हर शइ खे अंदाज़ पूरे सां हुन पैदा कयो आहे। हाणे अलाह फरमाए थो त जॾहिं सॼी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे ऐं मां तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियां त मुंहिंजी शइ तव्हां मूंखां घुरंदव न। मूं वारियूं शयूं मुंहिंजी प्रॉपर्टी मूंखां सवाइ तव्हांखे ॿियो केरु कोन थो ॾेई सघे। चऊं अजल आलिहतऊं इलाहूं वाहिद हाज़ा शयुनि उजाब। चई त अलाह हे नंढा नंढा अलाह त अलाह जा सिफ़ारिशी आहिनि ऐं अलाह सभु कमु अकेलो कंदो, माना एॾो वांदो आहे जो सभिनी जा कमु कंदो। हाज़ा शयुनि उजाब, इहा अजीब शइ आहे। त अलाह फरमाए वतख़ज़ू मिन दूनी आलिहतन ला यख़्लुक़ून शयूं, जिन खे तव्हां कारसार सम्झो था उन्हनि त हिन कारखाने में अलाह सां गॾु का शइ पैदा कई, हुम युख़्लक़ून, उहो ख़ुदि पैदा थिया आहिनि माउ जे पेट में। असांजे सॼे जिस्म में 81 किलोमीटर रगूं आहिनि। इहे रगूं पाण में ॻंढिलियूं आहिनि। इहे माउ जे पेट में इहे रगूं ठहियूं आहिनि। बल्कि अलाह चए थो त मूंखां सवाइ वला यमलिकून लिअनफुसिहिम ज़रऊं वला नफ़ा, जिन खे तव्हां कारसार सम्झो था न पंहिंजे पाण जे लाइ बि नफ़े नुक़सान जा मालिक कोन्हनि। वला यमलिकून मौतऊं वला हयातऊं वला नुशूरा, उन्हनि जे हथ में मौत बि कोन्हे त हाणे मां मरां थो ऐं मरी पियो, न, मौत बि अलाह ॾिनसि। ऐं न को हुननि जे हथ में ज़िंदगी त मां माउ जे पेट में ॼमी पवां, उहो बि कोन थो थिए। वला नुशूरा, न वरी हिननि खे पावर आहे त जहिड़ा थी उथी खड़ा थियनि मरण खां पोइ। अलाह चए थो तव्हां अलाह जी ज़ात खां सवाइ तव्हां कंहिंखे सॼो था। बल कज़बू बिसाह, पर हक़ीक़त आहे इहे माण्हू जेके शिरक में पियल आहिनि, हक़ीक़त में क़ुर न सम्झण जे करे इहे क़यामत खे बि कूड़ो था सम्झनि त को हिसाब किताब ॾियणो आहे। जे हिननि खे हिसाब किताब यकीन हुजे त शिरक बि कोन कनि, चोरी बि कोन कनि, ज़ना बि कोन कनि, रुश्वतूं बि न खाइनि, माना हिननि खे हिसाब किताब यकीन ई कोन्हे। आतदना लिमन कज़ब बिसाह सईरा, पोइ जेको माण्हू ईअं ई ज़िंदगी गुज़ारे थो त को हिसाब किताब अलाह कोन वठंदो, त पोइ इन्हनि जे लाइ अलाह फरमाए थो मां हिन लाइ बाहि तयारु करे रखी आहे। हाणे उहा बाहि छा आहे? उहा दोज़ख आहे। दोज़ख बि एॾी अलाह जी डिज़ाइन आहे जो हूअ ॾिसे बि थी, रड़ बि करे थी, सुञाणे बि थी। चए थो इज़ा रातहूं मिन मकानिन बईदिन, चए थो उन्हनि खे जेको जहन्नमी हूंदो न परे खां उनखे सुञाणंदी। समिउ लहा तग़युज़ऊं व ज़फ़ीरा, ऐं उनजी कावड़ जूं हकलूं ऐं रड़ियूं ॿुधंदा। कीअं सुञाणंदी उन्हनि खे? उहो हीअं आहे। अलाह चयो स नस्मू अल खुर्तूं, असांजे चहिरे ते ठपो हणंदासीं, सिगोई खे सूंढ ते दाग़। हाणे सूंढ छा आहे? काल ज़िहाक व निसाई सन कवी अला वजह, उहो ठपो हिन जे चहिरे ते लॻंदो। इहो ठपो कहिड़ो आहे इहा असांखे सम्झ में न पियो अचे। हाणे जॾहिं QR कोड डिज़ाइन थी वियो आहे त इहो जेको ठपो तक़रीबन ईअं ई लॻंदो, ऐं इहो QR कोड एॾी वॾी इंफॉर्मेशन ॾींदो आहे जो किताब लिखिजनि। यानी हिकिड़ो QR कोड नंढिड़ो, इन खे जेकॾहिं तव्हां हुनखे QR कोड में हिन खे डेसीफायर कंदो त सम्झो ॼण सॼो हुनजी सॼी हिस्ट्री लिखियलु हूंदी हिनजी। त जहन्नम हिन खे चहिरे मां सुञाणे ऐं इन खे सॾींदी त अचो हेॾे मां तूं आई मुंहिंजे अचण जो। वैज़ा उल्कू मिन्हा, ऐं जॾहिं उहे जहन्नम में अंदरि उछलाया वेंदा, मकानूं ज़ई खनि, त अहिड़ी सोढ़ी जाइ हूंदी जो फाथा पिया हूंदा, टंगूं हिकिड़े जूं त ॿाहूं ॿिए में फाथलियूं हुयूं। ब्रेक वठूं था, पोइ तव्हांखे मां ॿुधायां थो। ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अलाह ताला ॿुधाए पियो त जॾहिं हे जहन्नम में वेंदा न त उनजी अंदरि पहिरीं त जहन्नम खे सुञाणंदी कोड जे करे, चहिरे ते उनखे निशान लॻल हूंदो। क़ुर मां ॾसियोमांव। चए थो जॾहिं उनखे अंदरि विधो वेंदो, मकाननि ज़ई कनि, सोढ़ी जाइ हूंदी, माना कंहिंजूं टंगूं त ॿाहूं पाण में ॻंढिलियूं हूंदियूं, फाथल हूंदा, विथियूं कोन हूंदियूं, मुक़र्रनीन, ऐं ॿधल बि हूंदा। दऊ हुनालिक सुबूरा, पोइ चवंदा अलाह साईं मौत ॾे, अलाह साईं मौत ॾे, अलाह साईं मौत ॾे। त रब चवंदा ला तदउल यौम सुबूरऊं वाहिदन। चए थो मौत छाजो मौत? हिकिड़ो मौत था घुरो। वदऊ सुबूरनि कसीरा, तव्हां मौतनि जे मथां मौत घुरो, हिकिड़ो मौत था घुरो, हिते सभु मौत घुरंदव। पोइ अलाह छा थो करे जो जीअं मूं तव्हांखे ॾसियो आहे त शान ओलिया अल्लाह इहो आहे
त अलाह पाक हिन ओलिया उल्लाह जेके अलाह जा नेक बाना आहिनि उनखे मरण साण जन्नत में पहुचाए थो ऐं उनजे रूह खे उहो अछे पखियुनि में या सावनि पखियुनि में छॾे थो जीअं घुमनि फिरनि था। ऐं जेकॾहिं सावनि पखियुनि में वरी शहीद आहिनि उहे चवंदा अलाह साईं असां था चऊं त असांखे वापसि हिन क़बर में जिस्म में मोकिल त निकिरी असां वरी शहीद थियूं त अलाह थो चए इन्नी क़द क़ज़ईत अन्नहुम ला यरजऊन, मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे कंहिंजो बि रूह हिन क़बर में ज़मीन में न वेंदो जेसि ताईं मां क़यामत क़ाइमु कंदुसि, जिस्म ठहंदो क़बर में, क़बर फाटंदी तॾहिं तव्हांखे मोकिलींदुसि। हाणे छा आहे त क़यामत जे ॾींहं ते अलाह हिन सभी बुज़ुर्गनि खे ऐं वलियुनि खे साम्हूं आणींदो। योम नशरहुम, जॾहिं अलाह ताला सभिनी खे गॾु कंदो, वमा याबदून में दूनिल्लाह, जेके उन्हनि जे पर पुठि उनजे मोलनि खे सॾींदा हुआ, बुज़ुर्गनि खे सॾींदा हुआ, पुटु ॾे फलाण ॾे फलाण ॾे, जॾहिं की क़बर में रूह ई कोन्हे। रसूल फरमाए सभु अलाह जा वली जन्नत में त उनखे सॾींदा त उन्हनि खां पुछंदो फ़यक़ूल अंतुम अज़ललतुम इबादी, त तव्हां पंहिंजे जेरे हूंदे हुननि खे चयो हो छा त मां मरी वञा त मुंहिंजे मथां मज़ारूं ठाहे मूंखां घुरिजो? त शाह लतीफ़ त पंहिंजा शेर पेश कंदो, चवंदो साईं मां त चयोमांसि त हो तूं तुंहिंजे हंज में पुछी कोह परियां, तुंहिंजो तो ई साण, तुंहिंजो तोसां गॾु आहे। ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे, मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया। त हू त चवंदो त मां त हुनखे रिसाले में चई वियो आहे त अलाह खां सवाइ कंहिंखे न घुरिजे, सभु अलाह जा वली ईअं चवंदा। त अलाह पुछेनि थो त अंतुम अज़ललतुम इबादी, तव्हां हिननि खे सेखारे विया हो त मरण खां पोइ तव्हां मूंखे न घुरनि तोखां घुरनि? हाउल अम हुम ज़ल्लू सबील, या हे पाण बुछड़ा थिया या पाण गुमराह थिया। हे आयत आहे न क़ुर जी। त उहे छा था जवाबु ॾियनि अलाह जा वली ऐं बुज़ुर्ग अलाह खे? कालू सुबहानक, अलाह साईं तुंहिंजी पाकाई था बयानु कयूं, तूं बेब आहीं। मां कान यंबगी लना, असांखे कहिड़ो पावर आहे अन नतख़िज़ मिन दूनिक मिन औलिया, जो असां ई पाण तोखां सवाइ कंहिंखां कोन घुरियोसीं। त असांखे कहिड़ो पावर आहे जो इन्हनि खे चऊं त असांखां घुरनि? बाक़ी हाणे सबबु जेको असांखे नज़र अचे थो हिननि जे शिरक जो, वलाकिन मत तूं आबाहुम, तव्हां हुननि खे उते सज़ा ॾियो आहे, तव्हां त हुननि खे ऐश करायो, उन्हनि खे आसूदो कयई, पेजारो वठी ॾिनई, भई माण्हुनि जूं ॿनियूं फवायनि, पेरे माण्हू पवंदा आहिनि हिननि खे दरगाहुनि वारनि खे, तो हुननि खे ऐश इशरत ॾिनो। जेकॾहिं तूं उन्हनि खे उते ई ज़मीन में पादर ठोकी आहे त इहो शिरको कोन कंदा, तो ॾिनो आहे। हता नसू ज़िक्र, ऐं क़ुर खे बि विसारे छॾियऊं। वकानू क़ौमम बूरा बाग़ियाणे, असां त सम्झूं था त इहे तबाह थियण वारी हलाक क़ौम ई असांजो ॾोह न आहे, असांजो न को हिननि खे असां इहा ॻाल्हि चई आहे। त अलाह साईं छा थो चवनि, फ़क़त कज़बूकुम बिमा तक़ुलून, चई तव्हां पिया चओ त हिननि मूंखे पुटु ॾिनो आहे, तव्हां पिया चओ त असांजा कमु कंदा, हाणे ॾिसो फ़क़त बेशक तव्हांखे जेको चयो हुनखे तव्हांखे कूड़ो था कनि अलाह जा वली, त तव्हां कूड़ा आहियो। हाणे फमा तस्ततियून सरफ़ऊं वला नसरा, हाणे न तव्हां अज़ाब टारे सघंदव, न की तव्हां खां मदद वठी सघो था। वमई यज़लिम मिनकुम, जंहिं बि तव्हां मां शिरक कयो हूंदो, नुज़िकूं अज़ाबन कबीरा, इन्हीअ खे ॿियनि खां वॾो अज़ाब ॾिनो वेंदो। मके जे मुशरनि जॾहिं नबी साईं चयो ला इलाहा इल्लल्लाह त छो चिड़िया? चवनि पिया जेकॾहिं सभु कमु अलाह थो करे त हे जेको 360 असां ज़ियारतूं रखियूं आहिनि उजाड़ो पेतूं अलाह जे मोल वलियुनि जूं, त पोइ माना असां बेकार थी वेंदासीं, पोइ असां त पीर आहियूं, पोइ त असांखे माण्हू लेखींदा कोन, असां कमाए बि कोन था सघूं, असांजो को धंधो कोन्हे को, इन पेतनि मां ई खाऊं था, माण्हू असांखे पेरे पवनि था। तंहिंजे करे हुननि जो इहो चयो त नबी साईं चए थो ला इलाहा इल्लल्लाह, त चवण लॻा अजलत आलिहतऊं इलाहूं वाहिद, चवनि था इहो कंदो हिकिड़ो हिते सभु अलाह छॾे हिकिड़ो अलाह सभु कमु कंदो, हाज़ा शयुनि उजाब, इहा अजीब शइ आहे। ऐं पोइ माण्हुनि में पढ़ो घुमरायूं। हाणे पढ़े में छा कयूं, जो जेके बि अलाह जे वलियुनि जूं उन्हनि मूर्तियूं लॻायूं उन में वॾा वॾा नाला बि हूंदा, मशहूरु वली बि त थींदा आहिनि न, त चवणु लॻा कालू ला तज़ुरन आलिहतकुम, माना इन्हनि मूर्तियुनि खे जेके जेके वलियुनि जी शिकिलुनि जूं आहिनि इन्हनि खे तव्हां दरगुज़र न कयो। वला तज़ुरुन वदऊं वला सुआऊं वला यगूस यऊक नसरा, वॾा वॾा बुज़ुर्ग आहे जॾहिं नाला वरिता इन्हनि खे त छॾींदव। वक़द अज़ल्लू कसीरा, बेशक ईअं चई घणनि खे गुमराह करे छॾियऊं। वला तज़िद ज़ालिमीन इल्ला ज़लाला, ऐं इहे शिरक करण वारनि खे अलाह साईं गुमराही खां सवाइ कोन छॾींदो, गुमराही वधाईंदो। हाणे अलाह फरमाए थो त मां थो तव्हांखे ॾसियां त शिरक छा आहे, क़ुर क्लियर थो करे। हाणे मिसाल तौरु असांखे चवंदा अदा मानी था माउ खां घुरूं त इहो बि शिरक आहे? न बाबा,
अलाह हाणे हिन आयत में तव्हांजो इहो किसो ख़तमु करे छॾियो, तबाह करे छॾी तव्हांजे आर्ग्यूमेंट खे। अलाह त चयो तावनु अलल बिर व तक़वा, हिक ॿिए सां मदद कयो बिर ऐं तक़वा में, नेकीअ जी। लेकिन हीअ ॻाल्हि थो करे, चए थो जिन खे तव्हां सॼो था, छा अम लहुम अर्जुलून यमशून बिया, छा उन्हनि खे पेर आहिनि जो तव्हां हाणे पंधु करे अचनि? मां चवंदुसि दादा मां पंहिंजे मामे खां उधर थो वठां। अलाह चए थो जाइज़ आहे, छो त हू तुंहिंजे मामे खे पेरनि तव्हांखे उधरण लाइ हलियो ईंदो। अम लहुम ऐदीन यबतिशून बिया, छा हथ जो ड्रिघेरींदा तव्हां ॾे? मां चयोसि अदा मां पंहिंजो जेको सो दोस्त खे चयो 5000 उधार ॾे, त हथ पटे मूंखे ॾिनई, जाइज़ आहे। अम लहुम अयुन युबसिरून बिया, छा अखियुनि सां ॾिसनि था, जेकॾहिं केरु ॾिसंदो त उन खां घुरी सघिजे थो। अम लहुम आज़ानुन यसमऊन बिया, या कन अथनि जंहिंसां ॿुधनि था। त चए थो जंहिंमें इहे 4 शर्त या इन्हनि मां को बि 2-3 शर्त मौजूदु आहिनि, उन खां जेकॾहिं घुरंदो शिरक न आहे। माना जेरनि जी ॻाल्हि पई थी हले, त जेरे माण्हू पंधु बि करे थो, हथ बि ड्रिघा कंदो, अखियूं बि उन सां ॾिसे बि थो, कननि सां ॿुधे बि थो, त इहो शिरक न आहे। जेकॾहिं तव्हां माउ खां मानी था घुरो त तव्हांजी माउ ॿुधे थी त मानी था घुरो, उनखे पेर आहिनि, अटो ॻोहींदी हथनि सां पचाए ॾींदी, पर इहे 4 शयूं सिर्फ़ु उन में कोन हूंदियूं जेको मरी चुको आहे। त अलाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां नथा मुड़ो, कुले दू शुरुकाकुम, पोइ भली इन्हनि खे तव्हां सॼो सुम कीदूनी, ऐं पोइ भली मुंहिंजे ख़िलाफ़ु इन्हनि खां तव्हां कमु करायो। मां नथो तोखे पुट ॾियां, ॾिसूं तव्हांखे ॾियनि था, ऐं तव्हांखे नथो फज़ुल ॾियां, ॾिसूं तव्हांखे ॾियनि था, मूंखां पोइ ज़ोरी करायो। अब फला तुंज़िरू, ऐं ज़ोरी कयो, मोहलत बि न ॾियो मूंखे, अटैक करायो मूंखे हिननि जे मथां। तंहिंजे करे अलाह थो फरमाए त इहो कमु न कयो। हा ब्रेक वठूं था छा ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। त मां तव्हांखे सम्झायो त अलाह फरमाए थो त हिक ॿिए सां ताउन कयो, छाकाणि त इन्हनि खे टंगूं बि आहिनि, हली सघनि था, हथ बि अथनि, अखियूं बि अथनि, ॿुधनि था, इन सां ताउन कयो। माना जेरे सां ॻाल्हायो, उन सां कयो, ओधर ॾियो, महिनत कयो, मदद कयो, तकलीफ़ डॉक्टर ॾे वञो। लेकिन जेके हिन दुनिया में मरी वञनि था त उहे न हली सघनि था, न उन्हनि खे हथ आहिनि, न को ॾिसनि था, न को ॿुधनि था। चवंदोसीं ॿुधनि था त अलाह वरी क़ुर चए जेकॾहिं चवंदा ॿुधनि था त पोइ सॾु त ॾियनि न, यानी ॿुधनि था पर ज़बान कान अथनि जो चवंदा हा बाबा मां तव्हांजो ॿुधियो, नथा सॾु ॾियनि माना कोन था ॿुधनि। त अलाह फरमाए त इन वली अल्लाहुल्लज़ी नज़्ज़ल किताब, नबी साईं चईं त मुंहिंजो त मददगार उहो आहे जंहिं क़ुर नाज़ुल कयो आहे, उहे त वल सालिहीन, ऐं अलाह नेकनि खे मदद ॾींदो आहे। वलज़ीन तदून मिन दूनी, अलाह खां सवाइ ॿियनि खे जेके सॾनि था, कहिड़ा? जिन में 4 शयूं कोन्हनि। ला यस्तून नसरकुम, इन्हनि खे हिन कंडीशन में मरण खां पोइ पावर कोन्हे जो तव्हांखे मदद ॾियनि। वला अनफू यंसरू, न पंहिंजी पाण खे हींअर मदद का ॾेई सघंदा, जो दफ़्तर क्लोज़ थी चुको आहे। तंहिंजे करे जिथे लफ़्ज़ ज़ुल्म अचे थो, उनजी माना छा आहे? इस्का लुकमा लेबिनी ही वहू यादहू, ऐं यादि कर लुकमान पंहिंजे पुट खे हिकिड़ी ॻाल्हि पई सम्झाई, या बुनैया, ए मुंहिंजा पुटड़ा, ला तुशरिक बिल्लाह, अलाह सां शिरक न कजांइ, न शिरकल ज़ुल्मुन अज़ीम, छो त शिरक वॾी बेइंसाफ़ी आहे। ॾिए अलाह क्रेडिट तव्हां ॿिए खे ॾियो था, तंहिंजे करे ज़ुल्म जेको आहे सो उनजो ॿियो नालो शिरक आहे। तॾहिं मां ज़ुल्म जो तर्जुमो शिरक थो कयां, त शिरक जेको आहे सो वॾी बेइंसाफ़ी आहे जो करे अलाह, ऐं असीं क्रेडिट ॿिए खे ॾियूं, ऐं उन्हनि जे नालनि ते वञी देगियूं कयूं, ऐं उनजे नाला वरी साईं ॾींहं मल्हायूं। बाक़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में माण्हू चवंदा हुआ त अलाह जो रसूल नूर आहे। हाणे चवनि था नूर आहे, पर उन ज़माने में जॾहिं जहिड़ो हूंदो त चवंदा नूर न आहे, तंहिंजे करे असीं हिनखे रसूल न था मञूं। हाणे 2 ॻाल्हियूं थी वियूं। उन वक़्त जा काफ़र नबी साईं जे हयातीअ में चवंदा त हीउ नूर न आहे, ऐं कीअं ख़बर पवंदो नूर न आहे? हिकिड़ी निशानी चवनि था कालू माल हाज़ा रसूल या कुल ताम, हीउ मानी थो खाए, नूर त मानी कोन खाईंदो। फ़रिश्ता जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम वटि आया हुआ त गाबो रखियईं त कोन पिया खाइनि, नूर किथां खाईंदो? फ़रिश्ता जेके नूर उन्हनि खे त पेट बि कोन्हे को।
त चई त हे कहिड़ो रसूल आहे जो खाए थो यमशी फिल असवाक, वरी ॿकरियूं वीचारियूं अथई वापार बि करे थो। लवला उंज़िल मलकुन फयकून मऊ नज़ीरा, ऐं ॾांहुं मलाइक छो नथा नाज़ुल कयो आहे त साणुसि गॾु रेॾाईंदड़ हुजनि। त अलाह फरमाए थो त वमा अरसलना क़बलक मिनल मुरसलीन, नबी साईं तूं ॾुख न कर, तोखां अॻु में जेके बि रसूल नूह अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, जेके बि मां रसूल मोकिलिया हा, इला इन्नहुम लयाकुलून ताम, उहे नूर कोन हा, उहे मानी खाई हा। व यमशून फिल असवाक, ऐं बाज़ारनि में वापारु कंदा घुमंदा हुआ। पोइ छा आहे, चवनि था त वकाल लज़ीन ला यर्जून लिकान, जिन खे क़यामत जो पक कान्हे, रुश्वत में, ज़ना में, चोरीअ में, ठॻीअ में लॻा पिया आहिनि, थोरो पावर मिलियो अथनि त हाणे साईं हिकिड़ी चोरी, ॿी चोरी, अॼुकल्ह कमीशन छा पई थी हले प्रोजेक्ट ते, वर्क आर्डर ते 20% एडवांस में ॾियो, 16% रनिंग बिल ते ॾियो, उन खां पोइ साईं 8% टैक्स ॾियो, FBR करे 60% थी थो वञे। हाणे ॿुधायो त 60% ठेकेदार त ॾेई थो छॾे, हाणे उनखे प्रॉफिट बि खपे, पोइ माना कमु कोन थो थिए। माना हे प्रोजेक्ट ज़रे घटि कागज़ ते थियनि था, इहो रवाजु पइजी वियो आहे। इहे छाजे लाइ था कनि, हिन जे करे त चवनि था त असां इस्लाम छाजो, हिसाब छाजो, ला यर्जून लिकाना लवला उंज़िल मलाइकत, त के फ़रिश्ता अलाह मोकिले, असां फ़रिश्ता ॾिसूं, उहो नरा रबना, या अलाह पाण हली अची ऐं असांखे ॾिसे। अड़े बाबा तूं इन थो चई त तूं पाण अलाह अचे, ऐं अलाह जेको तोखे माउ जे पेट मां पैदा कयो आहे, ऐं 81 किलोमीटर रगूं तुंहिंजी माउ जे पेट में ठहियूं आहिनि, उहा घटि आहे अलाह जी निशानी जो हाणे अलाह तव्हांजे साम्हूं अचे। इहो चए थो लक दिस तकबरूफ़ी अनफुसिम अतऊं उतवन कबीरा, इहा वॾाई आहे, इहा टेगर आहे। इहो अहिड़े क़िस्म जो आर्ग्यूमेंट करणु, छा अखियूं अलाह जेके ठाहियूं आहिनि, जेके तव्हांजे दिमाग़ ताईं वञो नक्शो थो वञी ठहे, दिमाग़ में ऊंदहि लॻी पिया, इहो अलाह जी कारीगरी घटि आहे। हाणे तव्हां चओ था अलाह असांखे ॾिसण में अचे या फ़रिश्ता ॾिसण में अचनि। रब चए थो यौम यरून अल मलाइकत, फ़रिश्ता त ईंदव ॾिसण में, कॾहिं जॾहिं मरंदव ऐं जॾहिं तव्हांजी सकरात शुरू थींदी। जॾहिं सकरात शुरू थींदी आहे त माण्हू मरंदो कोन्हे, जहिड़ो हूंदो आहे, पर कम्यूनिकेशन न करे सघंदो, छो त सकरात में हुनखे फ़रिश्ता नज़र अची वेंदा आहिनि, ऐं उहो ॿियनि खे कंदो। हाणे जेकॾहिं हूअं ॻाल्हाइण जो अलाह हुजे, चवंदो अदा अदा मूंखे फ़रिश्तो नज़र आयो आहे, जे नेक फ़रिश्तो हूंदो अदा गुल खणी आयो आहे, ख़ुशबू खणी आयो मूंखे ॾिए थो, या वरी जेकॾहिं हूंदो गंदो माण्हू त अदा हे ॾंडा पिया था ठोकनि, मारनि पिया था, मुंहिंजूं टंगूं ॾकियुनि पिया थियूं, पर इहो कम्यूनिकेशन न करे सघंदो, कंदो घर 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 घर, इहा आहे सकरात। त चए थो जॾहिं तव्हांखे फ़रिश्ता ॾिसण में ईंदा न, ला बुशरा यौम इज़िन लिल मुजरिमीन, उन ॾींहुं मुजरिमनि खे का ख़ुशख़बरी न चवंदा त जेकर परे हुजनि। ऐं तंहिंजे करे उन वक़्तु छा थींदो, जॾहिं जहन्नम में वेंदा, यौम यद ज़ालिम अला यदई, माना उन ॾींहुं ज़ालिम पंहिंजा हथ चॿाड़ींदो, पहिरीं चीचूं चॿाड़ींदो, ॾिसो न चिड़ ईंदी आहे त आङुर खे चकुणबो आहे न, उते बाक़ाइदे चिड़ में चॿाड़ींदो, हथ खे चॿाड़े हेसि ताईं जेसिताईं वात वेंदुसि, ऐं उहो सफ़ा इन जी अॻिड़ियूं थी वञे, इन हथ खे चॿाड़ींदो कावड़ में। चए थो यौम यद ज़ालिम अला यदई, जॾहिं ज़ालिम पंहिंजो इहो शिरक करण वारो, हाणे ज़ालिम जी माना शिरक थो कयां, इहे शिरक करण वारा पंहिंजे हथ खे चॿाड़ींदा, यकूल ऐं चवंदा या लई त नित ख़स्तु मा रसूल सबीरा, काश अलाह जे रसूल वारो रस्तो वठूं आहे, या वई लता लई तनी लम अतख़िज़ फुलाननि ख़लीला, अड़े हाय अरमाना जोड़ा बुछड़ा कमीणा राशी शराबी ज़ानी दोस्त मूं छो कया, जो राति जो अचे मूंखे उहे ई कम कराईंदा जेके पाण कंदा। मां अहिड़नि दुश्मन अरमान आहे जो मां अहिड़नि सां दोस्ती रखी, लक़द अज़लनी अन ज़िक्र, ऐं इहो इन्हनि मूंखे हिन क़ुर खे सम्झी पढ़ण खां बि असांखे गुमराह करे छॾियो। बसि जानी जॾहिं की क़ुर मूं वटि मौजूदु हो, पोयां रखियल हो शेल्फ में, कान शैतान इंसान ख़ज़ूला, हाणे असांखे यकीन आहे त शैतान जेको आहे सो इंसान खे दगा ॾींदड़ आहे। अलाह फरमाए थो त अतीउल्लाह व रसूलहू, अलाह ऐं अलाह जे रसूल जो चयो मञो, वला तनाज़ऊ, पाण में तनाज़ फ़िरका न कयो। इन फ़िरकनि कहिड़ो नुक़सानु कयो आहे। हाणे इहे जेके असां फ़िरका आहिनि अंग्रेज़नि खां अॻु में कोन हुआ, जॾहिं अंग्रेज़ ईस्ट इंडिया कंपनी में आया त न बरेलवी आहे, न देवबंदी आहे, न अहले हदीस, सभु हिकिड़ो मुस्लमान हुआ। इन्हनि अची अंग्रेज़नि इन्हनि में इहे फॾा विझी ऐं इन्हनि खे फ़िरका कया जेके अॼु ताईं मौजूदु। हाणे तव्हां को बि निज़ाम क़ाइमु करे नथा सघो। जेकॾहिं तव्हां इस्लामी कंहिं दावत लाइ बरेवली उथंदा त देवबंदी टंगू छिकींदनि, देवबंदी उथंदा त बरेवली पोइ ते कंदा। तॾहिं असां हींअर कुझु हता की असांजे इन फ़िरकनि जे करे असांजो अवाम को बि इज्तिमाही फलाही
तहरीक बि कोन थो हलाए सघे। अलाह चए थो जेकॾहिं इहे फ़िरका कंदव व तफ़शलू व तज़हब रीहुकुम, न सिर्फ़ु थींदो पर तव्हांजी ताक़त निकिरी वेंदी। ऐं इन अलाह मा साबरीन, तव्हां मुड़ुसु माण्हू थियो, अलाह ताला मुड़ुसु माण्हुनि सां गॾु आहे। ऐं पोइ हींअर असांजी क़ौम छा आहे हिन वक़्तु बेहिमत ऐं लूसी क़ौम थी विया आहियूं, का तहरीक नथा हलाए सघूं, छाकाणि फ़िरका आहिनि, फ़िरके वारे था, तंहिंजे करे इज्तिमाही कमु करे कोन था सघूं। जे पीपल्स पार्टी वारो हूंदो त जेको आहे सो इमरान जे तहरीक में हिसो न वठंदो। हालांकि अहिड़ा असांजा कामन मसइला बि आहिनि, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो हाणे जेको कैनालनि जो मसइलो थियो, इन में सिंधी क़ौम पहिरियों दफ़ो हिकिड़ी हिमत करे ॾेखारे, अलाह ताला हिननि खे हिमत ॾींदो। ऐं पोइ अलाह साईं छा आहे त हीउ कोर्स जो किताबु आहे, जेकॾहिं तव्हां हिनखे सम्झी न पढ़ंदव त पेपरनि में फेल थींदो, पेपर तव्हांजो हले पिए थो। ऐं जॾहिं फेल थी वेंदव ऐं जहन्नम में वेंदा माण्हू त अलाह ताला पुछंदो, या तव्हां बि चवंदो त तव्हां खां केरु, यार तूं जहन्नम में वञी थो, हिकिड़ो रीज़न ॿुधाए त तूं छाजे करे तूं फेल थियो आहीं। चई यार मां क़ुर खे सम्झी कोन पढ़ियो। इहा ई ॻाल्हि अलाह जो रसूल चवे थो, चए थो वकाल रसूल, अलाह जो रसूल फरमाईंदो या रबी, ए मुंहिंजा रब, इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुर महजूरा, मुंहिंजी क़ौम क़ुर खे छॾे ॾिनो। छॾण जो मतिलबु इहो न आहे हाणे हे थो चए हाणे साईं मूं क़ुर खे मूं कोन छॾियो आहे। अदा जेसि ताईं तूं इहो मालूम न कंदे त तोखे अलाह छा थो चवे, माना तूं क़ुर खे छॾे ॾिनो आहे, पोइ खणी 100 चुमी 100 मथे ते रखी 100 चटी कोन तो छॾे ॾिनो आहे, जेसि ताईं मालूम न करी त अलाह मूंखे छा थो चए। हाणे अलाह फरमाए थो अम तहसबु अन अक्सरुम यसमऊन यअक़िलून, तव्हां सम्झो था त अक्सरियत 90% हिन खे ॿुधे बि थी ऐं यअक़िलून ऐं सम्झे बि थी। त मां छा थो पढ़ां, अकुल छा खे चइबो आहे? अम तहसब, भायो अथई छा त मझाउनि घणा ॿुधनि था या सम्झनि था? न। ऐं जेके नथा सम्झनि पढ़ण महिल नथा सम्झनि ऐं नथा ज़रूरी सम्झनि त हीउ अलाह असां सां ॻाल्हाए थो, जंहिं असांखे पैदा कयो आहे उन जी ॻाल्हि जेको नथो ॿुधे, इन हम इला कल अनाम, त अलाह चए थो इहे ढोरनि ढौंगरनि वांगुरु आहिनि, इहे ढोर ढग आहिनि, बल हुम अज़ल सबीला, बल्कि इहे इन्हनि खां बि वियल आहिनि। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त इबादुर रहमान, हाणे थो तारीफ़ करे पंहिंजनि ॿाननि प्यारनि ॿाननि जी, अलाह जे वलियुनि जी, ऐं तव्हां में बि अलाह जा वली हूंदा। हाणे अचो त असीं अलाह जी इहा ॻाल्हि ॿुधूं त चए थो इबादुर रहमान, माना मुंहिंजा ॿानड़ा प्यारा ॿाना, अलज़ीन, उन जी कहिड़ी निशानी आहे, जेके यमशून अल अर्द हूना, जेके निवड़त सां हलनि था, शोबाज़ी कोन था कनि, यानी ईअं न त 6-6 8-8 पेजारो था पोयां हलनि, अॻियां वरी हीअं जीअं जेको फिरौन वेहंदो आहे हीअं कंध खे ईअं किली हणी वेहनि था। अड़े बाबा तूं एॾियूं गाॾियूं थो खणी, एॾियूं पुलिस वारा थो पोयां, इहो त शोबाज़ी आहे। मौत जो वक़्तु मुक़ररु आहे। ॾिसो असांजी राणी शहीद बेनज़ीर केॾे प्रोटोकॉल में शहीद थी वई न, अलाह जो मौत ईंदो त लख पेजारनि में बि उते मौत अची वेंदो, त इहा शोबाज़ी करणु, गवर्नमेंट जा पेट्रोल ज़ाया करणु। बाबा तूं हिकिड़ो वज़ीर आहीं, हिकिड़ो इंसानु आहीं, अकेलो अचु, ड्राइवर हुजे, तूं अॻियां वेह पोयां वेह, हिकिड़ी गाॾी तुंहिंजे लाइ खोड़ आहे, यानी हेॾा ड्रामेबाज़ी। त अलाह चए थो मुंहिंजा ॿाना उहे आहिनि जेके ज़मीन ते निवड़ सां हलनि था, वइज़ा ख़ातबुम जाहिलून क़ालू सलामा, ऐं जॾहिं बेअकुल हिननि खां आर्ग्यू कनि था चवंदा था सलामत हुजो। वलज़ीन यबीतून लिरबिहिम सुजदूं क़ियामा, उहे जेके पंहिंजे पालनहार खे राति ॾींहुं सजदो कनि था, निमाज़ूं पढ़नि था ऐं रातियूं अलाह खे यादि कंदे गुज़ारिनि था। वलज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ़ अना अज़ाब जहन्नम, ऐं वरी एतिरी इबादत करण खां पोइ बि हुननि खे इत्मिनान नथो, वरी चई हथ खणी मूंखे चवनि था ए अलाह साईं असांजा पालणहार असांखे दोज़ख जो अज़ाब टार, छो त बेशक दोज़ख जो अज़ाब वॾी चटी आहे, बेशक इहो आराम करण जो हंधु ऐं रहण जो हंधु बुछड़ो आहे, घुरो अलाह खां न। जेतिरी इबादत कयो था त अलाह चए थो मुंहिंजा ॿानड़ा मूंखां घुरंदा रोज़। ऐं वरी बर वलज़ीन अनफ़क़ू लम युसरिफ़ू, ऐं जॾहिं ख़र्चु कनि था त न को अजायो ख़र्चु कनि था, न को तंगी कनि था। अजायो ख़र्चु माना फूशर करणु, हाणे कपिड़ा सुठो पायो त तव्हांखे वणे, इन लाइ त माण्हू चवनि वाह जो वॻो पातो अथई, या घरु ठारायो त पंहिंजी सूरत लाइ, न वरी हुनखे गुलकारूं करे वरी अहिड़ो कयो जो माण्हू चवंदा वाह जो घरु ठाराए। इहा बुछड़ाइपा, इहे इंसान जो कमु, लानतिन जो कमु आहे, जेको माण्हुनि खे ॾेखारण ऐं शोबाज़ीअ ख़ातिर पैसो कंदा, इहो त अलाह थी चए। वलज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू, जेके ख़र्चु कनि था अजायो नथा कनि, वलम यक़्तुरू, ऐं न को कंजूसी कनि था, वकान बैन ज़ालिक क़वामा, विच जो रस्तो इख़्तियार कनि था। वलज़ीन ला यदऊन मअल्लाह इलाहन आख़र, ऐं मुंहिंजा ॿानड़ा सिर्फ़ु मूंखां घुरनि था, मूंसां गॾु ॿी कंहिंखां कोन था घुरनि। कंहिंजी ॻाल्हि थो करे
जिन में 4 निशानियूं न आहिनि। न टंगुनि सां हली सघनि था, न ॿाहूं वधारे सघनि था, न को अखियुनि सां ॾिसी सघनि था, न को कननि सां ॿुधी सघनि था। कंहिंजी ॻाल्हि थो करे जेके हिन दुनिया मां गुज़ारे विया आहिनि। त चए थो अलाह खां सवाइ इन्हनि शख़्सियतुनि खे कोन था सॾनि। वला यक़्तुलून नफ़्स लती हरम अल्लाह, ऐं जेके कंहिंखे बि अजायो खून कोन था कराइनि, ऐं वला यज़नू ज़ना कोन था कनि। वमई यफ़ल ज़ालिक, जेके इहे कनि था यल्क असां मां सख़्तु अज़ाब में वेंदा। बाक़ी जेकॾहिं हिन महिल ताईं तव्हां ग़लती करे चुका हो, हर इंसानु ख़ता जो घर आहे, कुल बनी आदम ख़ताउनि, हर बनी आदम का न का ग़लती त करे थो। ख़ैरुल ख़ताउनि तवाबून, बहितरीनु ख़ता करे थो। हाणे बि तव्हांजी उमिरि आहे न, 40 साल थी वई अथव, 45 50, त चए थो हाणे छा कयो, इला मन ताब, उहे जेके तौबह कनि, व आमन, ऐं ईमान आणनि, क़ुर खे माना सां पढ़नि, व अमिल सालिहन, ऐं नेक कम शुरू करे ॾियो। फ़उलाइक, त पोइ उन्हनि जे लाइ युबदिलिल्लाहु सय्यातिहिम हसनात, त पोइ अलाह तव्हांजा उहे गुनाह माण्हुनि खां लिकाईंदो ऐं ड्राहे उनजी जाइ ते का नेकी लिखी छॾींदो। व कान अलाह गफ़ूर रहीम, अलाह छो थो करे जो गफ़ूर रहीम आहे। बाक़ी तौबह जी शर्त कहिड़ो आहे, वमन ताब व अमिल सालिहन, तौबह करण खां पोइ नेक अमल करे, जे नेक अमल करे थो फ़इन्नहु यतूब इलल्लाह मताबा, त पोइ बेशक अलाह ॾांहुं इहो पोइ मोटे थो जी तौबह क़बूल कंदे। उन खां पोइ वल्लज़ीन यक़ूलून, इहे अलाह जा बाना हथ खणनि था अलाह ॾे, छा था चवनि, रब्बना, इहे असांजा पालणहार, हब लना मिन अज़वाजना व ज़ुरियातिना, असांजे ज़ालुनि मां असांखे उहो औलाद ॾे, क़ुरत अयुनिन, जेके असांजो अखियुनि जो ठार बख़्श, वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा, ऐं असांखे परहेज़गारनि माण्हुनि जो बि इमाम करजो, मां माण्हुनि ताईं क़ुर पहुचायां। अरबी नथा पढ़ी सघो त क़ुर जी सिंधी माना में दर्स कयो, ॻोठनि में, पाड़े में, दोस्तनि में अचनि था त अदा अचो हाणे आया हो न, चांहि पण वियो, मां क़ुर थो सिंधी खणी अचां, ऐं मां रुॻो हिनजी सिंधीअ जो तर्जुमो 2 सुफ़ा पढ़ी तव्हांखे ॿुधायां थो। इहो आहे जेको आहे सो मुत्तक़ीन जो इमाम थियणु। हा, उलाइक युज़ौल गुरफ़ा, उहे आहिनि जिन खे, हाणे मां तर्जुमो कयां त उहे आहिनि जिन खे सबर सबां वॾियूं माड़ियूं एवज़ में ॾिबियूं, उन्हनि में चङी दुआई सलाम पहुचाइबनि, मंझि सदाईं रहण वारा आहिनि, उहा आराम करण जो हंधु चङो ऐं रहण जो हंधु आहे। बाक़ी ए पैगंबर चयईं, जेकॾहिं अलाह खे अव्हांजो सॼणु न हुजे त मुंहिंजे पालणहार खे अव्हांजी का परवाह कान्हे। माना फस्ट मूव तव्हांखे करिणो आहे, पोइ अलाह जी काइनात तव्हां ॾे तवजह कंदी। बेशक अव्हां जेकॾहिं इन शइ खे तव्हां कूड़ो भायो त पोइ अव्हां लाइ अज़ाब लाज़िम थींदो। अलाह असांखे तव्हांखे सम्झी हिन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हे प्रोग्राम यूट्यूब ते ऐं चैनल जे चढ़ी वेंदो, इहो बि तव्हां ॾिसिजो ऐं माण्हुनि खे यूट्यूब तां मोकिलियो। बिस्मिल्लाह, सुभान अल्लाह।